नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त शाह अब्दुल्लतीफ यूनिवर्सिटी पारां स्कॉलरशिप न मिलण ऐं वाधू फीस वठण खिलाफ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि नका चौक खां प्रेस क्लब ठरी मिरवा ताईं सख़्त एहतजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई है ऐं रैली कढी वई है। इन मौके ते शागिर्दनि ज़ीशान मंगरियो, मोहम्मद हनीफ मतेलो, अब्दुल रसूल शर, इशफाक शर, मक़सूद अहमद शर, सरदार सारंग बांबण, तनवीर अहमद बांबण ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे शाह अब्दुल्लतीफ यूनिवर्सिटी पारां स्कॉलरशिप मनपसंद शागिर्दनि खे ॾिनी वञे थी ऐं ॿियनि शागिर्दनि सां सरासर नाजाइज़ी करे रहिया आहिनि। होॾां वरी मुक़ररु थियल फीस खां वधीक चार्जिस कया था वञनि। अहिड़े नाजाइज़नि खिलाफ़ असां सरापा एहतजाज कयूं। शाह अब्दुल्लतीफ यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, असांखे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि जीअं असां पंहिंजी तालीम जारी रखे सघूं ऐं मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।